हाणे जवानन फड़कायो थी सब मुंहिंजो न चओ न हे कुछ बेन जा भी हुंदा ये तो चवे सब मेडे हिन अब असां ही ते दियो चओ न सुभान अल्लाह पाक नबी इमाम लंबिया फरमाए जिब्रील बेचक्कर ईंदे छा खणी वींदे पहरे चक्कर त मोहब्बत पर बे चक्कर आयम त जे बरकत खणी वींदो कसम तो अल्लाह जो बरकत अथव नथा गालायो जैको जो पुछा कर किसी बरकत कोने अरे बाबा छो बरकत कोने सही तावीज लिखी दे बुड्डी मरण खपे न मुसलमान के जंजो तावीजन ते ईमान आ मुल्लन भबन ते ईमान आ पंजी आखिरत था वणाइन हिन का मथे बियो को तावीज कोने हिन कुरान के पढ़ हिन कुरान के जीए में चायूं दे नमाज सा प्यार कर पो दिस त कबर तुजी की रोशन मुनवर थी पढ़ंदो सब इंशाल्लाह नथा करन धरी था मां अर्ज करण आयो हां मुझा दोस्त मुझा प्यारा भाईरो बरकत भी वही मोहब्बत भी वही कुर्ब भी वयो पर मैं जिब्रील ट्रे चक्कर इंदे छा खणी विंदे जे सोना जे ट्रे भेरे आयम पो तुजी उम्मत दे खैर न हुंदई ओ जिब्रील छा खणी विंदे जे से नूरानी कुरान मस्जिदन में मदरसन में ओताकन में पयो हुंदो हे बंद पयो आ पर इनके खोले पढ़न ला तैयार न नौजवान जे हथ में मोबाइल पोड़े जे हथ में मोबाइल वठा लगी पई थन अच्छी दाढ़ी थी वई थन पैर कबर में पियो थन ओडो बांग थी मिले मौजिन चवे तो हय्याल सलाह हे वेठो आ मोबाइल में मसरूफ याद रखो मुसलमानों कलमे वारो रब जो सड अचे जमीन ते वेहंदे तोखे मजो न अचे सुकून अचे डुकंदो ड्रोड़ंदो मस्जिद में हलियो वने रब जो सजदो करें अम्मा आयशा सिद्दीका मोमिन जी अम्मा थी फरमाए नबी संजने घर में असां सा वेठा हुंदा हा ए खुशगवार मूड में हुंदा हा पर जने आजान मिलंदी ही त नबी संजे चेहरे में तब्दीली थी विंदी ही पान ई असां को परे थी विंदा जी अजनबी को मानू हुजे अम्मा फरमाती या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुजा महबूब नबी तमा आजान का पेरो असां सा सुठे मूड में हुंदा हो आजान का पो तमा जे चेहरे में चेंजगी अची विंदी आहे चेहरो तमा जो जर्द गाढ़ो थी विंदो पान फरमाइता आयशा ॾाढे रब जो सॾु ईंदो आहे मां मुहम्मद जी दिलि ॾकी वेंदी आहे मत देर न थी वञे मत यार रुसी न वञे असांखे परवाह ई न आहे न छो त पीर बगदादी वेझो ईअं न हा हिनखे पक्का ईअं न कुझु न थींदव कुझु न थींदव ख़ुदा जो कसम रब रुसी वियो त हड़ हली वेंदो बेनमाजी की जाए जहन्नम तो नबी तो फरमाए बेनमाजी मरंदो वींदो कबर में पुजंदो वींदो कबर बाह जो तनूर बणजी वींदस पाण फरमाए त नमाजी मरंदो वींदो कबर में पुजंदो वींदो कबर जन्नत जे बागन मां बाग बणजी वींदस के सजने टे मर्तबे ईंदम त ही कुरान घरन में पयो हुंदो जडे हिन जी मनोती न थींदी हिन जी इज्जत न थींदी हिन जो चवण न वठंदा पो हिन जा मोतीअ वारा अंदरों वारा अखर हे कढी हलियो वींदो मां सच्ची बुधायो पो तहां रहंदो पो आदलपुर हुंदी नथा गालायो अवा हुंदो ए मुल्क खत्म क़यामत बर्पा थी विंदी पो मानू मस्जिदन दे मदरसन में भजंदा कुरान खोले पढ़ो मन रब के रहमत तरे मौलाना सुल्तान अहमद साहब रते डेरे वारा फरमाइंदा हा जैसी कुरान हुंदो तैसी जहान हुंदो जैसी कुरान थई जहान थई जो कुरान हलियो वियो त क़यामत अची वेंदई हे मुल्क हले कुरान वारन जे सदके दीन वारन जे सदके आलमन सालन जे सदके हले तो जेके कुरान ता पढ़न जो क़यामत रब हटाई वेठो हे वरी कावड़िया पिया जे मुला न हुजन मुला वाइज कंदा असाडे मानू मरसन ये आहे के न मुखे गलत बुधायो ये अफवाह हली एकड़ो जत हो उनके कहे च बाबा नमाज पढ़ नमाज शुरू कई खुदा जी कुदरत रब भी इम्तिहान पंजन प्यारन को वठंदो आन ए मुखे अज पक पई तो कोलाची रब के प्यारा है ए प्यारन को रब इम्तिहान वठंदो आ जेडो रब जे वेझो वींदे तकलीफ ईंदई दुख ईंदई पो हे सिर जका पची करे तुंजी जगह में लगी आ बिल्डिंग में लगी आ होयो त गारो गप गारे गप के वरी टाइट करे वरी कालब में विझी शुरू करे तैयार क्यों पर कच्ची ही पर बट्ठे में पचायूं अल्लाह पंजे मोमिन के ये बाह में पचाए जो नेक करे साले करे तकलीफ करे पाक करे ओ जे मुजो बानो सच्चो पक्को थी करे साफ थी माडे अचे मां रब जन्नत जे माड़न जो हकदार करे छड्या ईमान वारे जो ईमान मजबूत होंदो आ पो चोंदो आ मौत हयाती अल्लाह जे वस में आ उन जत के नमाज जी तलकीन जो दिनो जी नमाज ते भी हिक न हिक डाची मरे
ये पढ़ंदे पढ़ंदे हफ्तो गुजरी वियुसि अधु धण ख़त्म पोइ ॾाची का हेॾे भॼे चई भॼंदी पई पढ़ा निमाज़ पोइ तव्हां बि चवंदा हूंदो अमानुल्लाह चवंदो हूंदो नथा सुधरो त करायां जलसो हो बाऊं ॿधे थो जलसो ॿीहर न थिए न थिए बाबा क़ुरान जा जलसा थियनि ऐं अल्लाह इम्तिहान थो वठेव अल्लाह तव्हां कोलाचन के प्यार करे वठो तॾहिं इम्तिहान थो ॾेव इम्तिहान में पास थी वञो कुरान ॿुधण सां मोमिन जो ईमान वधंदो आहे खुटंदो नाहे अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब मोमिन जॾहिं रब जे कुरान खे ॿुधंदो आहे उन जो ईमान ताक़त वारो बणिजी वेंदो आहे ईमान में इज़ाफ़ो अची वेंदो आहे मां दुआ करण आयो आहियां अल्लाह कुरान सां पकी यारी नसीब करे मां अर्ज़ कयुमि इज़राइल के नबी से चयो हाणे जल्दी कर मुझो रूह कब्ज़ कर तव्हां असां हिते इज़राइल ॾिसूं न पाण में वेठा आहियूं मां ई टोड़े आहियां पंहिंजी ॻाल्हि कयां थो छड़ो मूंखे इज़राइल चवे न हाणे तोखे हिते वठां ईअं चवे ज़ाहिरी मां चवंदुमि ॿाहूं ॿधाई हेठि लहो मूंखे छॾ ईअं न साईं छो त असांखे साहु प्यारो आहे पर हालांकि हिते त तकलीफ़ ई तकलीफ़ कॾहिं मथे में सूर कॾहिं दोस्तन जो परेशानियों औलाद जी परेशानी घर जी परेशानी सदाई टेंशन पर खुदा जो कसम जेकॾहिं मोमिन रब के राज़ी करे जॾहिं दुनिया में आयो या जन्नत में पहुतो जंहिं जन्नत में कोई टेंशन न होंदो सुकून ही सुकून जिते का बीमारी न होंदी जिते परेशानी न होंदी जिते खाधे पीते जी गणती न होंदी जहिड़ी शइ घुरंदो वेंदे रब ॾियण लाइ तयार हूंदो असांखे परवाह ई नाहे असा के गणती ना नबी से फरमाए इज़राइल जल्दी कर मुझो रूह कब्ज कर नबियन जे नबी जो इज़राइल रूह कब्ज तो करे साईं फरमाए इज़राइल फरमाए जी साईं फरमाए तकलीफ थी थे अर्ज करे तो मुझा सोना मुखे केड़ी ताकत आ तो मोहम्मद के तकलीफ दिया बेन के तो वडियो तकलीफ दींदो आ इज़ाओ दींदो आ पाण फरमाइन त मुझा सोना नबी त फरमाइन इज़राइल ये तकलीफ आ फरमाए मुझा साईं मुखे काई ताकत ना है जो तो मोहम्मद के तकलीफ दिया पर मां तवा का पूछा तो क्या थोरो कंडो लगंदो आ जिस्म में वो भी तकलीफ थींदी आ वो भी इज़ा इंदो आ हे साह निकरंदो जिस्म मो आख छा लिखो तई ओ साईं के वठी आ बस साईं के वठी वो कंदो पानी बस न हाने एडे वंदुमी न छो त मां कब्र क़यामत ते हली वियो तवज्जो कयो मुझा दोस्तों मुझा प्यारा भाईरो है कहीं तो के गलत पर्ची लिखराई आ वो डॉक्टर गलत आ ओडे उन साईं के तकलीफ दे तवज्जो कर मां अचे तो समझाया तो के बियो को डॉक्टर मिली वियो आ जे उबती दवा लिखी दी थई पाण फरमाए त इज़राइल तकलीफ आ फरमाए मुझा सोना मोहम्मद माता खुदा जी जात जाने थी तो मोहम्मद के जरी जी तकलीफ नहीं थम मुझे महबूब नबी इमामुल अंबिया रईसुल अंबिया खतीबुल अंबिया 1.25 लाख नबियन जे ताज नबी मिठे मोहम्मद फरमाए इज़राइल तकलीफ बिल्कुल वडी आहे पर जेका भी तकलीफ दे मां मोहम्मद के दे पर मुझे गुनाहगार उम्मत जी पारत मुझी उम्मत के तकलीफ न दी जाए अचो सा अचो मथे तो ओ बेहया नबी जा उम्मती बेशरम नबी जा उम्मती मत नबी के नाराज करे मत पंजी क़यामत कारी करे अब सब वेहो कुरान को मथे सैयद भी कोनी ता मौलवी हाफिज भी न समझाओ न साईं भी अचे तो स्टेट ते वे तो ये कुरान सब को मथे आ भली केर भी होजे हिन जे करे सब के सैयदन के आलमन के मौलविन के कारन के हिन जे करे इज्जत हेडो कुरान रखियो पियो साईं भी स्टेट ते वाइज कंदो इन जी ज़ियारत भी कयो वाइज भी बुधो ऐ वरी साईं अमानुल्लाह वरी परचो लिखियो आ 1.5 फुट जो उन ते भी अमल थींदो साईं न यो ता ते अज 12 जे इम्तिहान दिसऊं सैयद जी जुबान में रब लज़त रखी आ चो न सुभान असर रखियो आ रब असर अजीज दोस्तों आई मुझा प्यारा भाईरो हाने मां मौजू के उकलाया तो साईं असां थई जाऊं बस ठीक आ अल्लाह साईं हिन में एडो असर रखियो आ ता वट अल्हम्दुलिल्लाह आयो आ पर बलोचिस्तान में साईं जा वरी एडा मुरीद हिन जिन जो अंदाज़ो ही मां दुआ क्या तो अल्लाह हक जे आलमन सा असा के नींव निभाण की तौफीक अता फरमाए हाने इम्तिहान अचण वारो थव पास थींदो न था गालायो कदे इम्तिहान आ हुआ तारीख आहे 8 फरवरी ये तो माशाअल्लाह वहां तारीख बुधाई अग में तैयार
सबनी के आजमायो थो, सबनी के आजमायो थो, पीपलन के लीगलन के सबनी के बैट बॉलर के भी आजमायो थो, हिन भेरे दाढ़ी पटके वारन के भी आजमायो। नारे तकबीर हाने थी दो कामयाब अल किताब हाने थी दो कामयाब हाने थी दो कामयाब हाने ठप्पा लगंदा कायदे मिल्लत इस्लामिया हजरत मौलाना फजलुर रहमान। नारे तकबीर। तवज्जो 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 इंशाअल्लाह हाने नईंदा हो भी समझी जाए तो इंशाअल्लाह हिन भेरे कुरान वारन आलमन के आजमाइंदा से हिकड़े भेरे हिकड़ो हमारा मुखे चे मौलवी ए मुल्ला चढ़सिन मत इंशाअल्लाह चढ़सिन तुसा वोट देसो तो चढ़सिन अब वोट दींदो तो चढ़दा न तहा वोट ही न दींदो तो काडो चढ़दा हित हा में हा वरी अकेली कोठी में ठका तीर ते ठपो ठका बेट जे थऊ ठका शीह ते ठपो पो आलिम काडो चे मैं तो वोट दितो में हित भी कूड़ तो हुत भी पो घिरे कबर में तो खबर पवेस ना पर बुधी छड़ाओ आलमन जे मुखालिफत में मत अची ईमान विञाई। मां खुदा जो कसम खणी चवां थो हिन जलसे बगदादी पीर बगदादी घोटकी जे इलाके वारन के मज़ारी खान कोलाची जे जलसे में मां चवण थो चाहियां खुदा जो कसम खणी चवां थो जेकॾहिं हिनन के वोट ॾिनई मथे वञी पहुतई उते ज़िनाह कंदई भी तुंहिंजे खाते में लिखबई शराब पींदई तुंहिंजे खाते में लिखबई पर जे अहिड़ा बुजुर्ग अहिड़ा आलिम सैयद नेक बुखारी जेकॾहिं मथे इस्मिल में पहुता तो इंशाअल्लाह उते भी नारे तकबीर जो ऐलान करे उते भी आजानू मिल। तू कारे डंडो खणी निकतो छड पेशाब दाने निकरदो तुजो हिते एडो ऐलान कयो थे जे हाने ओडे फिरो ते ने जी असा पाण वरी दिसंदासीं। बाबा पंहिंजो ईमान विञाईंदो जेको ॿिए हंधि वेंदो उहो पंहिंजी कबर में पाण वेंदो पातर पाण खाईंदो। तव्हां पंहिंजो ईमान बचायो जो इंशाअल्लाह असां जो वाइदो था कयो हिन कुरान के जलसे में वोट आलमन जो जेके ॾियन उहे ॿई हथ मथे खणी ऐलान करे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम कायदे मिल्लत इस्लामिया हजरत मौलाना फजलुर रहमान हाने थी दो कामयाब हाने ठप्पा लगंदा नारे तकबीर। मां पंहिंजे कायदे सिंध के अर्ज रखां थो इंशाअल्लाह ये जमात तव्हां सां गॾु आहे अॻु बि गॾु ही जान भी तव्हां जी आहे बच्चा भी तव्हां जा आहिनि वोट त का ॻाल्हि न आहे असां जो जान ॾियण लाइ बि तयार आहियूं। अगे तो मुल्ला हुंदा हा इलेक्शन में अल्लाह जी मेहरबानी सा सरदार पिया अचन नवाब पिया अचन मीर पिया अचन तो इंशाअल्लाह हिनन जी मेहनत सा हिन धरती ते इस्लाम जो बोल बाला जो हक जी जमात जो साथ दींदा से ऐं सैयद सगोरे जो आखिर में बयान भी थींदो ऐं मदीने जे मीर जे आशिकन के मां अर्ज रखां तो बेली हिन भेरे वेल न विञाए जो नबी जे आलमन के न रुसाए जो खुदा जो कसम नबी जा आलिम रुसी पे रोजे में मुहम्मद नाराज थींदई आलिम तुझे दर ते अचन पो जंजे बिलाए भी चवन असां के अखन ते आ पो वडेरो हुजे गरीब हुजे हारी जो पुट हुजे तो असां उन के वोट दींदा। बस मुखा बहु साईं जी दुआ भी थींदी पर मुझो सफर जो साथी यो रहला गजल न क्यों थे हिकड़ो गजल चवे फकीर न मेहंदी भी ताजी हई थी अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला हिन जी जिंदगी में उम्र में बरकत दे जो ही आहे त जलसा आहिनि जे हे वयो त पोयों जी मुखे पक नथी पवे हाल पूरा हिन पाण छा तू अञा हिन को अगे वींदी हलियो का खबर आहे अल्लाह कंदो एड़ा मुजाहिद अञा पैदा थींदा तो ये जलसो क़यामत ताईं हलंदो।